अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ज़ौक़ सां, शौक़ सां, मुहब्बत सां, वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाला सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। सब चो आमीन। ज़िबानू वात में अथव कि न घर छॾे आया आहियो? ॻाल्हायो। हज़रत जान अहले सुन्नत जो हेॾो हसीन अंदाज़ में बयान हुयो, तव्हांजे वात ते का जूं बि कोन पई चुरे त सुभान अल्लाह चओ। नबी जे शान जी ॻाल्हि अचे त चइबो आहे सुभान अल्लाह। अल्लाह करीम खां दुआ है त अल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। जन हीअ नूरानी महफ़िल मुझे दिलबर नबी जे मीलाद पाक जी मजलिस सजाई आहे। अल्लाह असां सभिनी खे ऐं उन्हनि मीलाद सजाइण वारनि खे शाद ऐं आबाद फरमाए। जन ख़र्च कयो, कोशिश कई, जत बिरादरी वारा, सादात बिरादरी वारा, अल्लाह उन्हनि खे दुनिया आख़िरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। हज़रत जान अहले सुन्नत, अमीर अहले सुन्नत जनाब हज़रत किबला मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुहुल आलिया जन मुख्तसर वक्त में असांखे जामे मीलाद जे बारे में ॻाल्हियूं इरशाद फरमायूं। यकीनन वॾनि जा अल्फाज वॾा हूंदा आहिनि, चओ सुभान अल्लाह। दीन जा वफ़ादार आहिनि, मसलक जा वफ़ादार आहिनि ऐं उन अल्लाह खां दुआ है त अल्लाह तंहिंजो सायो असां ते तादेर क़ाइम ऐं दाइम फरमाए। जेको दीन सां वफ़ादार हूंदो आहे, अल्लाह उन्हनि जे औलाद खे बि दीन ॾे मुतवजे रखंदो आहे, उन्हनि जे बच्चनि ते बि दीन जो असर छॾींदो आहे। यकीनन तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त जाने अहले सुन्नत पाण त दीन सां संवारियल हुया, पर संदन जा बच्चा बि इल्म सां ऐं दीन सां लाॻापियल हुया। इहो नतीजो आहे अल्लाह जे दीन सां वफ़ादारी जो, मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं वफ़ा जो नतीजो आहे जो अल्लाह दीन जो असर नसुलनि ताईं पैदा फरमाए छॾींदो आहे। वरी चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जेको माण्हू मदीने वारे साईं सां वफ़ादार आहे, सुजाग वेठा आहियो थिया सभई,
जेके अॻियां वेठा आहियो थिया न ॻाल्हायो न ख़ामोश थी वियो मां गुफ़्तगू शुरू थो कयां मदीने वारे जो शान बयान थो कयां सभई दिलियूं हाज़िर कयो तो मां बयान शुरू कयां जेको मदीने वारे साईं सां वफ़ादार हूंदो आहे अल्लाह जो नबी उन सां मेहरबानी जो दरवाज़ो खोले पेश ईंदो आहे जंहिं दिलबर नबी सां दिल लाती अल्लाह ताला खुद उन मानू जे मथा मेहरबानी फरमाइंदो आहे जंहिंजे सीने में मुझे महबूब मुस्तफा जी मोहब्बत नजर ईंदी आहे सो मानू सखणो आहे सो मानू अधूरो आहे सो मानू ईमान का खाली आहे जंहिंजी दिल मदीने वारे साईं सां नाहे जंहिंजी मोहब्बत जो ताल्लुक मुझे दिलबर नबी सां नाहे सो मानू अधूरो आहे ईमान का खाली आहे ईमान जी दौलत उन वट है जंहिंजे सीने जी हर धड़कन ते मुझे दिलबर नबी जो इसमें मुबारक नजर ईंदो आहे केड़ा दलील दा पुछा के मिलाद मल्हाइण जे ला केड़ा दलील खपन केड़े कुरान जी आयत खपे केड़ी हदीस खपे मदीने वारो साईं आयो लजपाल नबी आयो मोहसने कायनात आयो गुनाहन का माफी दियारण वारो आयो इज्जतू बख्शण वारो आयो अल्लाह जी रहमत वसाइण वारो आयो बानन जे मथा अल्लाह जा अजाब तारण आयो जहन्नम जी बायुन का बचाइण वारो आयो जन्नत में मोकलण वारो आयो एतरा एहसान के मथा न अब्बो करे न अम्मा करे न मिट माइट कन न भाइर कन जेके एहसान मदीने वारो साईं असां उम्मतुन जे मथा करण जे लाइ एडी करम नवाजी कई एड़े मोहसिन जे अचण ते दलील खपे त मिलाद मल्हायूं कि न मल्हायूं नात पढ़ण जे ला चरागाह करण जे ला मजलिस सजाइण जे ला दलील खपे मुझो ये पंजा दलील वेड़े पाण वट संभाले रखो इनन आशिकन के मिलाद मल्हाइण जे ला दलीलन जी जरूरत ना है मोहब्बत जी जरूरत है अब का गाल समझो दाले कोंदा समझो इन पासे वारा सुजाग थिया न हे अन्ना सुभान अल्लाह चवण में सुस्त है जोर सा एकड़ो दफो बात खोले जो सुभान अल्लाह अल्लाह मदीनो दिखारिंदो सुभान अल्लाह कुरान तो फरमाए मुझे महबूब मुस्तफा करीम असा ते केड़ी मेहरबानी फरमाई लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम कुरान तो फरमाए अलबत्ता तहकीक अम्हामा एक रसूल आयो अजीजुन अलैहि मा अनितुम अम्हा जो तकलीफ में पवण उनते डाढो गर्रो आ हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन ऐ मोमिनन सा जोर भलाई चाहण वारो आ रऊफुर रहीम जेको शफकत करण वारो ऐ बाझ करण वारो आ सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी सना महबूब जी वाखान मदीने वारे जे अचण जो मकसद अल्लाह पान बयान फरमायो जाने अहले सुन्नत बयान कयो तो हेडो शान वारो बनजी आयो खातमुन नबीयीन बनजी आयो अल्लाह ताला जो तरफा हिदायत खणी आयो हुस्न में बेमिसाल बनजी आयो असा सबनी जे ला करम नवाजी जो दर बनजी आयो मदीने वारो साईं आयो हर जहान रोशन थी वियो इज्जतन वारन गीत गाया मलाइकन गेच गाया हूरुन तराना पढ़िया मलाइकन लही अचे मुबारकूं दिनियूं एडो शान वारो नबी अल्लाह असा के अता फरमायो जाओ मक्के में आ अम्मा थी फरमाए शाम मुल्क जू माड़ियूं महबूब जे नूर सा पंजे अखियुन सा दिसी रही जोर सा जो सुभान अल्लाह पुट लाउड वारा हिनके हिकड़ी जगह ते बिहारे छडे बस अगते पोइते न करिस जी छडे दीस मां पाणे हिनके हलाइंदुस पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह जेके बात में ज़बानू खणी आया हो से गजी दुरूद पढ़ो जेके ज़बानू पंजी ज़ालुन वट छड़े आया हो से चुप करे वे हो सल्लल्लाहु अलैका या
पासे में ॾिस को ज़ाल जो मुरीद तो कोन वेठो आहे जो को दुरूद नथो पढ़े सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। अल्लाह ताला तुझे मुझे दिलबर नबी के बेमिसाल बनायो, बाकमाल बनायो। खुद मदीने वाले साईं फरमायो अना सय्यिदुल अंबिया वल मुरसलीन। मां मोहम्मद करीम सय्यिदुल अंबिया आया, नबियन जो भी सरदार आया त अल्लाह जे रसूलन जो भी सरदार बणजी आयो आया। को के कौम जो सरदार बणजी आयो, को के नस्ल जो सरदार बणजी आयो। अब हे सैयदन जो सरदार आ, हे जतन जो सरदार आ, हे फिलानी जात वारन जो सरदार आ, हे सिंधियुन जो सरदार आ, हे पठानन जो सरदार आ, हे सिराय क्यों नहीं पंजाबिन जो सरदार आ। पर नबी तो फरमाए मां मोहम्मद करीम सरदारन जो सरदार मना नबियन जो भी सरदार त रसूलन जो भी सरदार है। चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो दिलबर नबी साईं जन फरमायो अल्लाह मुखे सरदारी दिनी फखुर ना है जडे क़यामत जो ॾियारो थींदो। इन शिफातन फी यदी यौमल क़ियाम, शिफात अल्लाह मुझे हथ में दींदो। शिफात माना क़यामत जे ॾिहाड़े बख्शिश जो शोबो, छोटकारे जो शोबो, जंहिंखे अल्लाह बख्शींदो, माफ़ कंदो, गुनाह बख्शींदो, जन्नत में उमाणींदो। मुझो नबी तो फरमाए अल्लाह इहा ड्यूटी भी मुखे ॾिनी आ, जंहिंखे चाहींदुसि उनखे छॾाए पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदुसि। इन मफातीहल जन्नत फी यदी। साईं तो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जी चाबी भी मुझे हथ में हूंदी। सुभान अल्लाह। चाबी महबूब जे हथ में हूंदी माना जन्नत जो दर बंद हूंदो। जंहिंजो महबूब ईंदा जन्नत जो दर बंद होंदो, जन्नत के कड़ो ॾिनल होंदो, लाक थियल होंदो। अल्लाह फरमाइंदो महबूब जन्नत जी चाबी तो वटा तू खोल त दुनिया जन्नत में वञे। कंहिं शइ जो इफ्तिताह कबो आहे न बा, कंहिं शइ जो इफ्तिताह कबो आहे पोइ माण्हू जैसा घणी मोहब्बत हूंदी आहे, जेको तव्हांजी नज़र में क़ाबिले इज़त हूंदो आहे, वधीक क़ाबिले इज़त हुजे उनखे घुराईंदा बा शुरूआत इन बुज़ुर्ग खां कराई। इहो वॾो अचे, इहो शेख साहब अचे, इहो अलाह वारो अचे, इन खां दुकान खोलियो आहे, दफ़्तर खोलियो आहे, कारोबार खोलियो आहे। साईं मुंहिंजा नओं बेड़ो वरितो आहे, दरिया में मच्छी मारण जे लाइ वेंदासीं, को अलाह वारो अचे या को क़ुरान पढ़ण वारो अचे, उन खां शुरूआत करायूं जीअं ख़ैर ऐं बरकत नाज़िल थिए। जन्नत बंद पई आहे, जन्नत जा दर बंद पिया आहिनि। अल्लाह जन्नत में वञण जो इफ्तिताह मदीने वारे साईं जे हथां फरमाईंदो। चओ सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो जीअं जो जन्नत में वेंदुसि और अहिड़ी ॻोठ जा आशिको तव्हां दुनिया वारनि जो इस्तक़बाल त ॾिठो आहे, माण्हुनि जो इस्तक़बाल थींदे ॾिठो आहे। दुनिया जो को गवर्नर अचे, सदर अचे, पीएम अचे या सीएम अचे, उनके गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो आहे, प्रोटोकॉल ॾिनो वेंदो आहे, 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वेंदी आहे, चौको चौबंद दस्ते जी सलामी पेश कई वेंदी आहे। इहो दुनिया जी इज़त अफ़ज़ाई आहे, दुनिया जो दस्तूर आहे त कंहिंखे इस्तक़बाल कीअं कबो आहे। जॾहिं को ॿाहिरियों वफ़द ईंदो आहे, मुल्क जो हिकिड़ो दस्तो ईंदो आहे फ़ौज जो, जेको सलामी पेश कंदो आहे, को वॾो
वॾे मुल्क जो वॾो वज़ीर आज़म अचे त उन जे लाइ 21 तोपुनि जी सलामी पेश कई वेंदी आहे। इहो त दुनिया जो रवाज आहे। पर मुंहिंजो नबी तो फरमाए जॾहिं मां जन्नत में वेंदुसि तव्हांजो या रसूल अल्लाह इस्तक़बाल कीअं थींदो? मुंहिंजो नबी तो फरमाए रेड़ी ॻोठ वारो कन खोले नबी जो शान ॿुधो। सुजाग वेठा आहियो ओले सुता पिया आहियो। हिन पासे वारनि जो अञा आवाज़ कोन थो अचे। ओ सुभान अल्लाह। साईं तव्हां हेॾा हीअं थी वियो त मूंखे नज़र अचनि। ओरे अचो मुंडे ओरे अचो वेझा अचो। टई ॼणा सूरीअ जो वेझा अचो। मां चक कोन हणंदो आहियां। सूरीअ सुभान अल्लाह। तवज्जो। अॼु सोली जान मां बि कोन छॾींदुसि। 12:15 बजे ताईं विहारियो अथव त 2:30 बजे ताईं त मां बि तव्हांखे विहारिया। वेहंदो भॼी वेंदो अध में। 3 लॻे ताईं मां बि कोन वेहंदुसि। मूंखे सुभाणे वरी 2-3 ॿियनि जॻहियुनि ते वञिणो आहे। अलाह कंदो ख़ुशि हूंदो। रब तव्हांजूं मोहबतूं सलामत रखंदो। तवज्जो। मदीने वारो साईं तो फरमाए जीअं जो जन्नत में वेंदुसि जीअं जो जन्नत में दाखिल थींदुसि तव्हां दुनिया वारनि जा इस्तक़बाल ॾिठा आहिनि पर मां मोहम्मद करीम जन्नत में वेंदुसि त मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ ख़ुदि रब्बुल आलमीन अचे अॻियां बीहंदो। मुंहिंजो इस्तक़बाल मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो। सुभान अल्लाह। हबीबन फरमायो सभिनी नबियनि ते तेसी जन्नत हराम हूंदी जैसी मां जन्नत में दाखिल न थिया। सभिनी उम्मतुनि ते जन्नत हराम हूंदी जैसी मूं मोहम्मद करीम जा सब उम्मती जन्नत में न हलिया वञनि। साईं फरमायो अॻियां मां हूंदुसि। मुझे सजे पासे अबू बकर हूंदो खबे पासे अली हूंदो। असांजो ज़ालूं असांजे पोयां हूंदियूं। जंहिंजी जेतिरी असां सां मोहब्बत हूंदी उहो क़यामत में ओतिरो असांजे करीब हूंदो। जंहिंजी जेतिरी मोहब्बत हूंदी लफ़्ज़ सम्झो नबी जा। जंहिंजी असां सां जेतिरी मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में वञण वक़्तु उहो ओतिरो असांजे वधीक करीब हूंदो। जन्नत में वञण जो फैसलो मदीने वारे जी मोहब्बत कंदी। चओ सुभान अल्लाह। हाणे ॿुधा जेको मीलाद खां झले यार जे ज़िक्र खां झले मदीने वारे जे तज़किरे खां मनो करे त मीलाद न कयो शमदान न ॿारियो चरागा न कयो नात न पढ़ो इहो शिरक आहे बिदअत आहे नाजाइज़ आहे। सो किथे हूंदो। ऐं हे जेके जत बिरादरी वारा सादात बिरादरी वारा यार जे अचण जो मीलाद कंदा से वरी किथे हूंदा? चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। असांजे त दिलां आवाज़ निकिरंदो आहे त मुंहिंजा महबूब तो जहिड़ो त को आहे ई कोन। मूं फ़कीर में हिकिड़ो शेर ठाहियो आहे। चओ सुभान अल्लाह। त ॿुधाया मुंहिंजो शेर आहे त मुंहिंजो जानिब जलवेदार मदनी सुणन जो सरदार। मुंहिंजो जानिब जलवेदार मदनी सुणन जो सरदार आलम सारो तो सदके दिए। मुंहिंजो जानिब जलवेदार मदनी सुणन जो सरदार आलम अज सारो थो सदके थिए। जॾहिं थी आमद तुंहिंजी लही मलक आया सन तुझे अगियां हूरन खुशन गीत गाया। जॾहिं थी आमद तुंहिंजी लही मलक आया सन तुझे अगियां हूरन खुशन गीत गाया। नूर संदा चमकार पसिया जी जल जग हजार। ओ थी व्या नूर संदा चमकार पसिया जी जल जग हजार।
सदके थिए ओ जो जानिब जलवेदार मदनी सुनन जो सरदार आलम अज सारो तो सदके थिए सुन सुन जो जानी मुझा ऋषि सब मस्तान था शकी शम्स तारा कतियूं कमर सब हैरान था शकी शम्स तारा कतियूं कमर सब हैरान था कारियूं कजलियूं अखड़ियूं यार ओ कारियूं कजलियूं अखियूं यार वाह वाह खिलणू मणियां दा ओ कारियूं कजलियूं अखियूं यार वाह वाह खिलणू मणियां दार आलम अज सारो तो सदके थिए जोर सा जो सुभान अल्लाह दिल ठरिया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या के दुरूद पढ़ने जला मिंथ दी करणी पवेड़ी हो तो तकलीफ दा जो या तो दुरूद पढ़न सिख्या कोन आयो या दुरूद सा मोहब्बत कोन तो मदीने वाले साईं फरमायो जेको रोजानो 3 दफा मुते दुरूद पढ़े मोहब्बत सा उन जो जहन्नम में वणन इए मुहाला जे दुधल खीर थणन में वापस वणन मुहाला सुभान अल्लाह मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रा मदीने साईं फरमायो जको हिकड़ो दफो मुते दुरूद पढ़े अल्लाह 10 रहमत उन जे मथा नाज़िल फरमाइंदो आ साईं करीमन फरमायो 10 उन जा गुनाह बख्शींदो आ 10 अल्लाह उन जा दर्जा बुलंद फरमाइंदो आ साईं करीमन फरमायो जको रोजानो कसरत सा मुते दुरूद पढ़े तेसी उनके मौत न ईंदो जैसी मुंह मोहम्मद करीम जो दीदार उन करे वठे तवा सबनी के नबी जो दीदार खपे अबा ॻाल्हायो पो दुरूद पढ़ो न सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह तवज्जो जो मुंडे कुरान मजीद की आयत पे जेका मु पढ़ी न उनका अग में मुतशरीहन पे जिक्र कयो तो नबी जो शान छाए अल्लाह केडो दर्जो अता फरमायो हुस्न में बेमिसाल जिस्म में बेमिसाल सूह में बेमिसाल इल्म में हिल्म में शान में मर्तबे में मकाम में इज्जत में अजमत में रिफत में के नबी के एड़ो दर्जो कौन मिलियो जेड़ो दर्जो तुझे मुझे मुस्तफा के अल्लाह ता कयो सुभान अल्लाह दुनिया में 1.25 लाख नबी आया कमो बेश 1.25 लाख नबी आया सब नबी पांजी कौम में सुहना सेबता अकुल वारा सजी कौम में वधीक तदब्बर वारा सजी कौम में वधीक फहम वारा हुस्न में सुहना इल्म में सजी कौम में वधीक छो तो वे पंजे पंजे कौम जा नबी हुया पंजे पंजे इलाके खिते जा नबी हुया पर अल्लाह फरमायो मुझा महबूब वमार सल्नाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा सुभान अल्लाह ए हबीब तो के न मोकलियो सी मगर पूरी इंसान जात जेला खुशखबरी दींदड़ ऐं ढज बुधाईंदड़ बनाए मोकलियो सी काफतल लिन्नास समूरी इंसान जात जेला तो के नबी बनायो
के हिकड़े खिते जे लाने रुगी रेड़ी गोठ वारन जे लाने नबी न बणजी आयो आ रुगी तो मुंह जे लाने नबी न बणजी आयो आ मञण वारन जो भी नबी मुस्तफा है न मञण वारन जो भी नबी मदीने वारो साईं आहे हर नबी पंजे पंजे इलाके में आयो तो उन इलाके जे मामलात मुताबिक तबलीग कयई मोजज़ा मानुन जे फहम मुताबिक दिनई वो जेके अकुल मनी सके एड़ा मोजज़ा दिनन जेके उन ज़माने जा मानू कम न प्या करे सघन अल्लाह जे नबीयन पंजे पंजे ज़माने में वो किरदार अपनाए दिखारियो जी हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में जादू जो ज़मानो हो जादूगर घणा हुया तवज्जो मुडिया जादूगर होया जादू कंदा होया एड़ो जादू कंदा होया जो मानो जो अकुल मावे हैरत बनजी विंदो होयो केके समझ में न इंदो होयो हे छा माजरा है अकुल ते पर्दा पेजी विंदा होया नजर बंदी थी विंदी हुई फिरौन जा जादूगर हजरत मूसा कलीमुल्लाह जे सामू आया अचे जादू जो देखारन ये जादू पढ़न त उन नोट न मजा साईं मुजा सूतलिया मजा नांग बनजी विया मूसा कलीमुल्लाह दे वेझो वध्या हजरत मूसा जे करीब आया तो अल्लाह रब्बुल इज्जत फरमाया मूसा या जेका लठ त में दई सा उछला ड्रिजन हे हुन जो जादू आ मामूली गाला हकीर गाला वडा जादूगर सामो बीठा होया हजरत मूसा लठ जो उछलाई वो जेके नंढा नंढा नांग पैदा थिया मूसा जी लठ मा वडी अजदहा पैदा थी हिकड़े ही गिरह में जेको भी जादू सा पैदा कयो न सब रड़े खाई वो जो वो फिरौन बीठो हुयो फिरौन जा जादूगर बीठा हुया मूसा जे उन लठ मा ठंदड़ अजदहा के दिसी कंबण लगा ड्रिजण लगा मूसा कलीमुल्लाह के अल्लाह फरमाए तू त न ड्रिज इन पुछ मा विजीस हथ विजीस या सागुणी लठ थी वी ये पुछ में जो हथ विदई त सागी लठ बन गई वो तो कूड़ा होया न फिरौन जा पोए लगे तो कूड़ा होया मूसा कलीमुल्लाह जो मौजज़ो तो सच्चो हुयो सुभान अल्लाह मूसा जे जमाने में जादूगर होया उनन जे जादू के खत्म करने जे ला अल्लाह एड़ो मौजज़ो दिनो जो मानू ईमान दे मुतवज्जे थियन वरी हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे जमाने में डुकर पियो भुख उन जो मसलो थियो मानुन वट अन्न खत्म थी वियो अनाज पूरो थी वियो अल्लाह ताला फरमायो ओ यूसुफ मां अल्लाह तुझे हुस्न के मौजज़ाती हुस्न तो बनाया मानो इंदा होया यूसुफ वट साईं अन्न खत्म थी वियो आ अनाज खत्म थी वियो आ हर शे खत्म थी वी हाने छा कयूं सैयदना मूसा कली हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो परेशान न थियो जेके भुख लगे सो मुंह वट अचे मुजो चेहरो दिसे उन जी भुख खत्म थी वेंदी अल्लाह जी रहमत जी थदड़ी हीरब लगे थी सनड़ी सनड़ी फुरी फुरी वसे थी समझो त ये मिलाद जी महफिल अज कबूल थी वई चओ सुभान अल्लाह सालिह बाना जमो थियन ऐ सनड़ी फुहार वसे उन वक्त में दुआऊं भी कबूल थींदियूं इन इल्तिजाऊं भी कबूल थींदियूं मां मुबारकबाद तो ॾियां जलसे सजाइण वारनि खे अल्लाह तव्हांजी ये कोशिश कबूल कई सुभान अल्लाह तवज्जो यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पे कयमि एॾो सुहिणो हुयो एॾो हसीन हुयो बुख्या ईंदा हुया मानी न मिली पानी न मिलियो उन लगी भुख लगी यूसुफ जे चेहरे के ॾिसंदा भुख खत्म थी वेंदी ये यूसुफ के ॾिसी वरंदा हुया न त इए महसूस थींदो को भलो ताम खाई आया आहियूं सुठो ताम खाई आया आहियूं जंहिंजी खुशबू बात मां ईंदी हुई मानी न खाधी हुयनि ओड़ को ताम न खाधो हूंदो हुयनि बल्कि यूसुफ जो हुस्न ॾिठो हुयो चओ सुभान अल्लाह
मिस्र में हुस्न हुयो, मिस्र में सूह हुई, मिस्र में साभियां आई हुई। मानू प्या ज़लीखा के प्या हसीन छड़े इन गुलाम जे कढ लगी आई। सईदा ज़लीखा फरमायो तो मुझे यूसुफ जो हुस्न तवा डिठो ही ना है। डिठन मिस्र जी कनीजुन कुरान तो फरमाए सूफ कपजी विया हथ वढजी विया रत वयो पे पत्तो कोन पियो पोए त हथ कपिया हन। एड़ो यूसुफ जे हुस्न में महव थी विया। ज़मानो हुस्न जो हुयो त अल्लाह यूसुफ के हुस्न जो मौजो अता फरमायो। वरी हजरत ईसा रूहुल्लाह जे ज़माने में अब गजी हलो था पिया न मूंसा तवज्जो जो हजरत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकमत जो ज़मानो हुयो। मर्ज़न जो इलाज थींदो हुयो। को मरीज़ अचे बीमार अचे हर मर्ज़ जो इलाज कयो वेंदो हुयो। पर कुछ मर्ज़ एड़ा हुया जे अखियुन का अंधो को मादरज़ाद अंधो पैदा थे सो सही न करे सगंदा हुया। एड़ी का दवा पैदा कोन करे सग्या जेका मादरज़ाद अंधन के सही करे सगे। या सही मुझा मुर्दे के जियारे सगे को मरी वने। एती वडी हिकमत हुई रोम जी हिकमत समूरी उन वक्त उजागर थी। हजरत सैयदना ईसा जे ज़माने में अल्लाह ताला हजरत ईसा जे हथ में मौजो रखियो। को अंधो इंदो हुयो अखियुन का नाबीन इंदो हुयो। यूसुफ हजरत ईसा रूहुल्लाह ये अखियुन ते हथ फेराईंदा हुया फरमाईंदा हुया दिसण शुरू कर। मादरज़ाद अंधा दिसण शुरू कंदा हुया। जे जिंदगी में कदे कोन डिठो हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह जो हथ लगंदो अखियूं सही सलामत। उन्हनि उन ज़माने जे यहूदियुन राहिबन ऐं ॿियनि हिकमत जे ॼाणण वारनि चयो त अंधा त सही थी सघनि मुर्दे खे चेहरो करे ॾेखार। हजरत ईसा रूहुल्लाह फरमायो मुर्दो खणी अचो। मुर्दो सामू अचे पियो फरमाइन था कुम बि इज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुक्म सां। अब मुर्दो उथी वेही रहंदो। मुर्दो कलमो पढ़ंदो हुयो त ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह सुभान अल्लाह। एडो वडो मौजो हुयो न उन ज़माने जे हिसाब सां। बस वो वक्ती तौर ते जिए जो महबूब आया त ईसा रूहुल्लाह जी शरीयत खत्म। मदीने वारो मबूस थियो मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत खत्म। इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत खत्म। हजरत नूह अलैहिस्सलाम जी शरीयत जो सही मुझा हुआ मनसूख थी वही। नासिक हुकूमत नासिक शरीयत का आहे त तुझे मुझे दिलबर मोहम्मद करीम जी हुकूमत ही शरीयत है। वरी जो सुभान अल्लाह। पर अल्लाह फरमायो महबूब वो तो वक्ती तौर ते हुया मौजज़ा ॾेखारनि ॻाल्हि ख़त्म थी वई। मदीने वारे के चयो त हर ज़मानो तुंहिंजो आहे हर वक्त तुंहिंजो वा हर ज़मानो तुंहिंजो वा। ओ महबूब हर इंसान तुंहिंजो वा हर मखलूक तो मोहम्मद करीम जी आहे। सुभान अल्लाह। हजरत मुफ्ती अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह अलैह अहले सुन्नत व जमात जो वडो आलिम थी गुजरियो मुफस्सिर कुरान तफसीर नईमी लिखियो तई। वडो अल्लाह जो कामिल वली भी हुयो आलिम भी हुयो बुजुर्ग भी हुयो। सो वो वेठो जे ते मानू आयुस चई त साईं जेका शे महबूबन करीमन जे ज़माने में थी हुआ हिन ज़माने में कजे त जायज़ आहे। हिन ज़माने में नई शे जी मिलाद तवा नई शे कई आ या बिदत आ। तवज्जो मुंडिया ये चवंदा आहिनि न हर वो नई शे जेका नबी जे ज़माने में न हुजे हिन ज़माने में थियो वो बिदत आहे वो नाजायज़ आहे। सुभान अल्लाह। मूं जहिड़ो को मौलवी हुजे आ त उनखे दलील ॾे हा। पर हो मुफ्ती अहमद यार खान नईमी हुयो मुफ्ती आज़म हुयो। ते वरी उनखे जो चयो न त हे ज़माने में नई शे थे तो उन ज़माने में न हुजे हिन ज़माने में कजे सो जायज़ ना है। मुफ्ती अहमद यार खान नईमी चो ए ज़माना तोड़े पियो दाए
पंजाबी ॻाल्हाईंदो न चवंदो ए ज़माना तोड़े पियो दा है हो ज़मानो महबूब जो हे ज़मानो वारे तुझे पी जो आजा या ईंदड़ ज़मानो तुझे दादे जो हुयो जा तुझे पुट जो हुंदो हर ज़मानो मदीने वारे साईं जो ज़मानो आ हर वक्त मदीने वारे साईं जो चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मानू चवंदा हिन ज़माने में थियो हुन ज़माने में न थियो न मदीने वारे जी खुशी आहे छो त अल्लाह फरमायो महबूब कुल हबीब चो त मूं मोहम्मद करीम के ए इंसानो या अय्युहन्नास चो महबूब ए इंसानो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीया मां मोहम्मद करीम तवा हड़नी दे अल्लाह जो रसूल बन जी आयो आहियां केर भी हुजे केड़े भी नस्ल वारो हुजे केड़े भी जमाने वारो हुजे हाने बियो को नबी न इंदो हाने बियो को रसूल न इंदो हाने बियो को नबी न इंदो हाने बियो को पैगंबर न इंदो पैगंबरन जो सिलसिलो पुजाणी ते पहुतो नबूवत मदीने वारे ते खत्म थी वई रिसालत मदीने वारे ते खत्म थी वई ज़माना नबियन जा महबूब जे ज़माने ते पूरा थी विया वक्त नबियन जा मदीने वारे जे वक्त ते खत्म थी विया हाने जेको भी वक्त इंदो मदीने वारे जो आ जेको ज़मानो इंदो मदीने वारे जो आ जेका कौम इंदी मदीने वारे जी आ जेको नस्ल पैदा थींदो तुझो नस्ल उन्हन जो नस्ल नसबन नसबा क़यामत ताईं जेको भी इंसान इंदो मदीने वारे जो उम्मती बणजी इंदो वरी जो सुभान अल्लाह अब समझो ता ले कोंदा समझो अज खां 100 साल अग में गाड़ी कोन हुई कार कोन हुई मोबाइल कोन हुई ये बत्ती कोन हुई बिजली कोन हुई कैमरा कोन हुई इको साउंड कोन हुयो जमीन ते जेको हिन वक्त मुआशरो हले पियो हे जेके सही मुजा साइंसी तहकीकात आहिन एडो मानू जहाज ते हलन था यो जहाज कोन हुयो ये सही मुजा जनरेटर कोन हुया बत्तियों बिजलियों कोन हुयूं मोबाइल कोन हुई टीवी कोन हुई काशे न हुई या 100 सालन में साइंस तरक्की कया एतरियूं शयूं पैदा थियूं आहिन हेतरी तखलीक थी आ मानू जी सोच तब्दील थी आ इंसान जो अकुल तब्दील थियो आ मानू चंड ते पहुता आहिन हाने मरीख ते पहुचण जी कोशिश था कन ज़मानो बदलजे पियो मता को ये चवे त हाने उन ज़माने में उठन घोड़न जे ज़माने में जडे बिजली कोन हुई बत्ती कोन हुई मदीने वारो उन ज़माने में हुयो हिन ज़माने में नबी जी शरीयत नबी जी नबूवत तशरीह नथी करे सिखारे नथी त जहाजन में कियो डरबो आ गाडियुन में किया हलबो आ बत्तियुन बजलियुन में शरीयत किया नाफिज थींदी आ भली ज़मानो केडी भी तरक्की करे नबी ते नाज़िल थियण वारो कुरान जडे खोलींदो न इए महसूस थींदो जण उठन घोड़न वारे ज़माने में नाज़िल न थियो हुयो हिन एटम बम वारे ज़माने में नाज़िल थियो आहे वरी जो सुभान अल्लाह अंदाज़ो लगायो ना बा समझण जी ॻाल्हि आ कुरान जेको उठन चालण वारे जे लाइ नाज़िल थियो हुयो सो हिन ज़माने में जहाज ते हलण वारन जे लाइ साॻियो कुरान कोन ॻाल्हि आई समझ में अल्लाह फरमायो महबूब तो के हड़नी इंसानन जे लाइ रसूल तो बनाए सबनी मानुन जे लाइ रसूल तो बनाया केर भी हुजे केड़े भी ज़माने में पैदा थे तेंजो नबी तू महबूब आही असा जो नबी मदीने वारो आ असा सबनी जो नबी केरा गालायो आखिरी ताई वारा गालायो मदीने वारो केरा नबी सुभान अल्लाह एड़ो शान वारो असा के मिलियो जे वो ज़मानो न मिलियो हे ज़मानो मिलियो इन वक्त में गालायूं जिक्र कयूं दिल ठरे थी न कोंदी ठरे नबी जो तज़किरो एड़ो भलो आ मदीने वारे जो शान एड़ो भलो आ मदीने वारे जो जिक्र एड़ो मिठो आ जो जेडी मतलब कर त लऊ लऊ ठरियो पियो सुभान अल्लाह
पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जिनके दुरूद याद आ सो गजी पढ़े सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो कुरान तो फरमाए व अरसलनाका लिन्नासि रसूला, ए हबीब तोखे मोकलियोसी इंसानन जे ला रसूल बनाए। असां तोखे मोकलियोसी, असां तोखे माण्हुनि जो रसूल बनाए मोकलियोसी। हाणे इते एड़ी ॿी ॻाल्हि सम्झणी आ त रसूल लिन्नास माण्हुनि जे ला रुगी पहुची आयो। छा मदीने वारो रुगी असां माण्हुनि जे ला रसूल आ, असां इंसाननि जे ला रसूल आ। अल्लाह जी ॿी बि त मखलूक आहे, ॿियो बि त जहान आहे। ज़मीन ते मलाइक रहन था, इंसान रहन था, हैवान जिन्न फरिश्ता परिंदा चरिंदा मच्छूं बाह जी मखलूक, हवा जी मखलूक, पानी जी मखलूक, सुकी जी मखलूक साबित रहे थी। पर अल्लाह तो फरमाए अरसलनाका लिन्नास, रुगी माण्हुनि जे लाइ रसूल आहे। सो वरी कीअं थो थी सघे? सुभान अल्लाह। थोड़ो ध्यान चाहिंदुसि तव्हांजो मां। रुगी लिन्नास, रुगी माण्हुनि जो रसूल आहे। अल्लाह फरमायो ईअं न आहे। ॿी जगह ते अल्लाह इन जो जवाब ॾिनो खुद कुरान में, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकतुन वारी आज़ात, पाक आयो आज़ात, हर ऐब खां, हर नुक्स खां, हर कमी खां, हर कजी खां पाक आ। केर मौला? अल्लाह तो फरमाए मां उहो रब आहियां, उहो पाक अल्लाह आहियां। मौला तू केर आहीं? अल्लाह तो फरमाए अल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान, मां उहो अल्लाह आहियां जे नाज़िल कयो कुरान अला अब्दिही, मथे पंहिंजे बाने जे। मां उहो रब आहियां जे मुस्तफा ते कुरान नाज़िल कयो। सुभान अल्लाह। बा तवज्जो ॾिजो, अल्लाह पंहिंजो तारुफ पियो कराए। अॻे लफ़्ज़ ते जॾहिं मां वञण पियो चाहियां उन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां। अल्लाह पंहिंजो तारुफ पियो कराए, मां पंहिंजो तारुफ कराईंदुसि। मां चवंदुसि मां दिलबर साईं जो पुटु आहियां, मुंहिंजो नालो मिठल आहे, दिलबर साईं जो पुटु आहियां। वॾे जो नालो खणी माण्हू नंढो पंहिंजो तारुफ कराईंदो आहे। हिते ॻाल्हि अलॻि आहे, ॻाल्हि उल्टी आहे। अल्लाह पंहिंजो तारुफ पियो कराए। रब तो फरमाए मां उहो अल्लाह आहियां जेको हर ऐब खां पाक, हर नुक्स खां पाक। मौला केर आहीं? अल्लाह तो फरमाए मां उहो रब आहियां जे मुहम्मद करीम ते कुरान नाज़िल कयो आहे। सुभान अल्लाह। रब असल में ॿुधाइण पे चाहियो, मता को खबीस उथी नबी जो शान घटाइण चाहे, मता को बदबख्त उथी मदीने वारे जी इज्जत घटाइण चाहे। महबूब जो मकाम ॿुधाइण खां माण्हुनि खे झले, मता को ईअं चवे त नबी जी इज्जत वॾे भाउ जेतिरी कंदा कयो, वॾे भाउ जेतिरी या ॻोठ जे चौधरीअ जी जीअं इज्जत कंदा आहियो ईअं नबी जी इज्जत कयो। नकले कुफर कुफर न बाशद। अल्लाह तो फरमाए तो समझो ई न आहे त मुंहिंजो नबी केॾे शान वारो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांखे महबूब उहो मिलियो आहे जेको नबियनि जो बि सरदार, जेको रसूलनि जो बि सरदार, जेको महबूबनि जो बि नबी, जेको नबियनि जो बि नबी। असां इज्जत घटायूं नथा, इज्जत वधायूं था। ऐं माण्हू चवंदा त सुन्नियुनि त बा हद करे छॾी आहे, नबी जे शान में हद करे छॾी आहे। मूं चयो चाचा तूं ॿुधा हद कहिड़ी आहे त असां हुते बीही वञूं। का हद मुक़रर करे ॾे।
आवाज चवंदा आहिनि हे प्लाट फिलाणे जो हेतिरो ई हद आहे हिन जी 100 बाय 100 जो प्लाट फिलाणे जो उन खां परियां 100 बाय 100 जो प्लाट फिलाणे जो आहे 120 गज जो प्लाट फिलाणे जो आहे एतिरी हद आहे हद मुक़ररु हूंदी आहे न तूं नबी जे शान जी हद मुक़ररु करे ॾे असां उते रुकिजी वञूं उते बीही वञूं मां मरी वेंदसि जो नबी जे शान जी का हद मुक़ररु करे सघे हिकड़ी हद महबूब जे शान जी हिक हद इए कोन चबो तो मदीने वारो साईं अल्लाह हुआ या उलूहियत जो साहिबा या रुबूबियत जो साहिबा या समदियत जो साहिबा न हर शान जे बावजूद नज़ल अल फुरकान अला अब्दिही मदीने वारो अल्लाह जो बानो आ हर हाल में जेतिरो भी शान बुधाईंदे नबी नबी आ अल्लाह अल्लाह हुआ पर बानन में मखलूक में बाकी जेब इज्जतूं आहिन जेब दर्जा आहिन जेब मकाम आहिन तू गाए खुटाए विंदे खुटाए न सघंदे बुधाए पूरा न करे सघंदे तुंहिंजी जिंदगी पूरी थी वेंदी मदीने वारे जे शान जी अञा इब्तिदाई कोन थींदी हजरत सैयदना सुल्तानुल आरिफीन सैयदना तैफूर बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जिनके बायजीद सलीना हिन सो तो फरमाए वडो अल्लाह जो कामिल वली हुयो हिय कंध झुकाईंदो हुयो फरमाइंदो मां अल्लाह जो दीदार करे सैयदना तैफूर बायजीद बुस्तामी एडो वडो नक्शबंदी सिलसिले जो वडो इमाम थी गुजरियो वा सो तो फरमाए हिकड़े दिहाड़े मुखे दिल में ख्याल पैदा थियो त मां पंजे अल्लाह के दिसा अल्लाह जे हबीब जो शान दिसा मदीने वारे जो दर्जो दिसा त अल्लाह ताला मदीने वारे के केडो वडो मकाम अता फरमायो चेदो ये मुराकबे में बैठुस कंध झुकायम नजर हेठ कयम वलियन जा मकाम ॾिठम वलियन जा दर्जा ॾिठम वलियन जा वडा वडा जेके वक्त जा गौस वक्त जा कुतुब वडा वडा वली ॾिठम उन्हनि जा दर्जा पार पहुची उन जाइ ते पहुतुस जिते मदीने वारे जे शान जी शुरुआत थी रही हुई वरी जो सुभान अल्लाह तवज्जो ॾिजो मुड़े हेरे ध्यान ॾिजो मुड़े हजरत सुल्तानुल आरिफीन तो फरमाए तो उन जाय ते पहुतुस जिते सबनी शान वारन जा शान खत्म पिया थन मकाम वारन जा मकाम खत्म पिया थन इज्जत वारन जो इज्जतूं खत्म पियो थन उन्हन जे विच में आई मथे मदीने वारे जो शान जिता शुरू पियो थे उन जे विच में 70,000 नूर जा पर्दा हुया यो मुशाहिदो इमाम नबहानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में आंदो इमाम नबहानी यो वाक़ियो आंदो आ सुल्तानुल आरिफीन तो फरमाए सबनी जा दर्जा पार पहुंची वनी पहुतुस उते 70,000 नूर जा हिजाब हुया मथे मदीने वारे जो शान हुयो 70,000 हिजाबन का मथे मुंह चाहो त पर्दो हटाए नबी जो शान दिसा मदीने वारे जो मकाम दिसा आवाज आयो ओ तैफूर ओ बुस्ताम जा वली ओ सुल्तानुल आरिफीन सदाइण वारा जे यो पर्दो हटाईंदे नबी जे नूर में जली रख थी विंदे के में हिम्मत नहीं जो यो पहिरियों पर्दो बि हटाए नबी जो शान रुगी दिसी सके का गाल समझ में आई अले कोन आई अब असांजे ला शान के तकण या तोरण नाहे नबी जो शान घटा या वधा इल्म हुयो या न हुयो नूर आहे या बशर आहे केड़ी शे में तो फासाई इए चओ जो मुझे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमाए चओ सुभान अल्लाह तो पढ़ा देर तो कोन थी सुभान अल्लाह तवज्जो जो दिलबर साईं तो फरमाए तपिरीअ सां प्यार वा पको इकरार वा पिरीअ सां प्यार वा पको इकरार वा हबीब बेमिसाल बा कमाल वा
अखियुनि जो ठारो अखियुनि जो ठारो दिली दिलदार चौपे हबीब बे मिसाल बा कमाल अखियुनि जो ठारो दिली दिलदार अखियुनि जो ठारो दिली दिलदार हबीब बे मिसाल बा कमाल असां जो फिरीअ सां प्यार सुभान अल्लाह जे मां अन्या बयान कंदो तो सजी रात गुजरी वेंदी असल मकसद जेको बयान करण जो एड़ो शान वारो नबी अल्लाह जो कुरान तो फरमाए ए ईमान वारो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तहकीक इयो शान वारो नबी तव्हां दे आयो ए रेडी कोठ वारो ए या रसूल अल्लाह चवण वारो ए महबूब जा उम्मतियो ए नबी जा आशिको यो मदीने वारो साईं तव्हां दे आयो छो आयो केड़ो मकसद खणी आयो अल्लाह जो कुरान तो फरमाए अजीजुन अलैहि मा अनितुम आयो जेको तव्हां जो तकलीफ में पवण उन के डाढो गरो थो गुजरे हरीसुन अलैकुम ऐं जेको तव्हां जे ला घणी भलाई चाहण वारो नबी नथो चाहे तो मुझो उम्मती दुखारो थे तवज्जो अज चवी तो साईं महंगाई थी वई बेरोजगारी थी वई दुखन में पेजी व्यासी दर्दन में पेजी व्यासी मिठा तो दुनिया वारन जो दर खड़कायो वा हेकर मुझे दिलबर नबी जे त दर ते हली साईं जन फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मां मोहम्मद करीम पंहिंजे उम्मतन के इए गोलींदुस जियां मां पंहिंजो विञायल बच्चो तलाश कंदी आहे विञायल बच्चो पुट गुम थी वञे न वो जियां गोलींदी आ मदीने वारो तो फरमाए मां मोहम्मद करीम पंहिंजा उम्मती इए तलाश कंदुस त मुंहिंजो उम्मती किथे आ त बख्शराए जन्नत में वठी वञा सुभान अल्लाह अबा तवज्जो जो आखिरी गालियों बाकी 5 मिनट हेरे तवज्जो जो पाणे ईंदम हो तो कुछ आऊं अग भरी थिया मदीने वारो तो गोले वनी तो के लहंदो पुलसरा ते मीजान ते कौसर ते जहन्नम जे बहरा खां पुलसरा जे मथा खां मदीने वारो तो के गोले लहंदो हेरे ध्यान जो तवा हेरे ध्यान जो विचवारा जे के बैठायो दिया हाने ता के पाण में गालाइंदे डिठो तवा लही अच डंडो खणी कुटींदो हेरे ध्यान जो मुड़े तवज्जो मां मोहब्बत जी गाल तो कया तवा वरी खिलो दा मजाक था कयो तवज्जो जो मदीने वारो साईं त गोले लहंदो महबूब सुन अरे शर्म न तो अचे चुप न तो करे वई महफिल को गाने जी मजलिस आ जो ये रडियो तो करी पियो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह तवज्जो जो मदीने वारो साईं त गोले लहंदो पर जड़े महबूब अचन ऐं तोखां पुछा कन त तुझे करे मां सरगर्दान थी तो वट जे पोतवा तो मुखे राजी करण जे ला केड़ो अमल कयो हुयो मदीने वारो साईं जे तोखां पुछा करे मुजी सुन्नत ते अमल कयो हुई मुजी सुन्नत दाढ़ी हुई मुजी सुन्नत मथो ढकण हुयो मुजी सुन्नत नमाज पढ़ण हुयो मुजो फरमान हलाल खाइण हुयो मु मोहम्मद करीम जो फरमान दीन ते हलण हुयो तो केतरो अमल कयो हाने तू दिल में मुके जवाब दे त मदीने वारे साईं के उते तू केड़ो जवाब दींदे मदीने वारे साईं के इहो मुंह ॾेखारींदे या रसूल अल्लाह तुंहिंजी बेफरमानी करे आयो या रसूल अल्लाह तुंहिंजा हुकुम भनी आयो आहियां न जॾहिं महबूब मिलन त
त खुश थी चो या रसूल अल्लाह सजी जिंदगी तुझी सिक में गुजारी आ हबीब अज मौको मिलियो आ छड़ त तुझो दीदार करे वठा अब या काल कबूल आ कि न कोने का कबूल मदीने वारे साईं के वणन जेड़ा त थियो न इहो तने थींदो जडे अमल कंदो जडे हलाल खाइंदो पान शरीयत ते अमल कंदो शरीयत जा पाबंद थींदो मुंजा मिठा दीन ते अमल कयो हिन मजलिस सजाण जो गर्जी हुआ दोस्तन खर्च कयो आ सैयदन जत बिरादरी वारन खर्च कयो आ जे तवा सभई जमो थियो अचो इते वेहो दीन जूं गालियूं सिखो कुरान सिखो अमल वारा थियो अमल करण वारा थियो तवा जे अंदर अमल पैदा थे तवा मा को मानो नमाजी बनजी वने ते खर्च सजाया थी वने मिठा नबी फरमायो 5 वक्त नमाज पढ़ो जेको नमाज छड़े तो दे मन तरक सलात फकद कफर मदीने वारे साईं फरमायो जे नमाज छड़े दिनी उन जण के कुफर कयो है मीलाद सजायो सी बत्तियों बिजलियों बारियों सी गलियों सजायूं सी चयो वियो अचो नमाज ते के नमाज मस्जिद जो मुल्ला पढ़ंदो भाई असां ते नमाज फर्ज ना है सुभान अल्लाह ना अस्तगफिरुल्लाह जेको मानू नमाज न पढ़े उनके मिलाद मल्हाइण जो हक ना है तो वो मिलाद मल्हाए नबी साईं फरमायो जेको हिकड़ी नमाज जानी वाणी छडे दे घणियों नमाजूं ॻाल्हायो हिकड़ी नमाज जानी वाणी छडे दे उनके 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो केतिरियूं नमाजूं कज़ा कयो वेठो आहीं मुझा मिठा नमाज कज़ा न कयो मदीने वारे साईं जी बेफरमानी न कयो हराम न खाओ पंहिंजे पेट के हलाल सां भरियो कूड़ ॻाल्हाए धोखेबाज़ी करे मिलावट करे साईं मुझा कुपत ऐं धोखेबाज़ी करे जेको पैसा कमाईंदे इहो पेट में हराम तो भरी मदीने वारे फरमायो इहो जेको हराम जो गिरह पेट में तो वञे ॼण के जहन्नम जो टांडो तुंहिंजे पेट में ॿरी रहियो आहे मानू व्याज के गुनाह न था समझन नबी साईं फरमायो जेको हिकड़ो रुपयो व्याज जो खाए होडा बैतुल्ला शरीफ में काबे जे अंदर पंजी सगी मां सा जिना करे रुपयो व्याज जो अन्य वडो गुनाह हुआ है मानू व्याज के गुनाह न था समझन वो मिठा हराम न खाओ जे घर में हराम इंदो आ हिकड़े दरवाजे में हराम इंदो आ बे दरवाजे में खैर ऐं बरकत मोकलाए वेंदी है वो मिठा हराम न खाओ पांजी जान दा खैर ख्वाह थियो अमल वारा थियो पराई गिला न कयो गीबत न कयो चंद यार वेंदा तो हुन जी गीबत कंदा हुन जी गिला कंदा बा फिलाणो हेड़ो आ अल्लाह जो कुरान तो फरमाए जेको मानू हिक बे जी गिला तो करे वला यक्तबादुकुम बादा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीह मैता तमामा को मानू चाहिंदो त उन जो सगो भाव मरी वने उन जो लाश पियो हुजे उन जो गोश्त पटे खाए कुरान तो फरमाए तवा मा कोड़ो इए को चाहिंदो यकीनन इहो तवा जे ला नापसंद हुंदो जेको मानू केंजी गिला तो करे जण पंजे सगे भाव जो गोश्त पटे खाई रहियो दिलन में नफरतों विझो वेठा हन एड़ो जुमलो कसींदा जो बेन जी दिल आजारी थे हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी नव्वर अल्लाह उमर कदौदा फरमायन त शिरक का बाद में वडे में वडो कबीरो गुनाह मुसलमानन जी दिल आजारी करना है केंजी दिल आजारे महबूब सोना बैतुल्ला शरीफ जो तवाफ पे फरमाइन तवाफ कंदे कंदे फरमाइन ता ओ काबा मुके खबर आ तू अल्लाह जो घर रही तू बेते अतीक आही पर काबा कसम उन जात जो जेंजे हथ में मुंह मोहम्मद करीम जी जान आ तो काबे का 70 गुना वधीक अल्लाह ताला मोमिनन जी इज्जत बनाई है समझो दा गाल ले कोंदा समझो मुझू गालियों दिल में वेहन थियूं अले कोन थियूं वेहन अमल कयो मिठा ओ मुझा दा भलारा थियो भलारन सा गड वेहण वारा थियो जिना न कयो परावा नंग न निहारियो बेन जे घर में नजरूं न विझो जानी इंसान जेला इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए जिना कर्जा जेको तवा जे घर में अदा कयो विंदो जेको जानिया
जेको जिना तो करे बाहर वनी जिना करे उन जा नंग 7 कोटन में बंद हो जन इमाम शाफी तो फरमाए बची कोन सगंदा जेको मानू पान पाका अल्लाह ताला उन जे घर जी हिफाजत खुद फरमाईंदो है का औरत वने तो पंजी अखियुन के उन जे वेठो वझाईंदो हजरत इमाम इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैहि वाक़ियो आंदो आ त हिकड़ो मर्द हुजे बैतुल्लाह शरीफ जो तवाफ पियो करे इया पे दुआ घुरे मौला मुजी पछाड़ी जी पारत हुजे मौला मुजी पछाड़ी जी पारत हुजे पछाड़ी चंगी फरमाए जा 3 ॾींहं गुज़री विया इब्न सीरीन तो फरमाए 3 ॾींहं त इहा ई दुआ पे घुरी मूं पुछा कई मास ॿी का दुआ घुर बैतुल्लाह में वेठो आई हिते हर दुआ क़बूल आ चई त छो न दुआ घुरा मुंहिंजा 2 भाउ हुया मूंखां वॾा हुया हिकिड़ो क़ुरान जो हाफ़िज़ हुयो ॿियो आलिम हुयो ॿई ॼणा हिकिड़ो मरे पियो उन घर वारनि खे जमा कयो ओ अहबाबनि खे जमा करे चए थो ॿुधो हिन क़ुरान जो हाफ़िज़ हुयसि मां हिन क़ुरान जो इनकार थो कयां मुनकिर बनजी मरियो बियो आलिम हुयो उहो पियो मरे तो उन बि चयो जे नबी ते मां कलमो सेखारींदो हुयुसि मां उन नबी जो इनकार थो कयां काफ़िर थी मरी वियो ॿई भाइर कुफर ते मरी विया हज़रत इब्न सीरीन फरमायो त उन्हनि जो कहिड़ो गुनाह हो जंहिंजी अल्लाह इहा सज़ा ॾिनी जे ॿियो को त गुनाह न हुयो पर ॻोठ जूं औरतूं पाणी भरण वेंदियूं हुयूं हे ॿई ॼणा वेही उन्हनि औरतुनि खे तकींदा हुया उन्हनि औरतुनि जी छेड़ींदा हुया उन्हनि औरतुनि सां मज़ाक कंदा हुया अल्लाह ताला पछाड़ी उन्हनि खे बेईमान करे मारियो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मुझा मिठा पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो पंहिंजी ज़ुबान जी हिफ़ाज़त कयो पंहिंजे पेट जी हराम खां हिफ़ाज़त कयो अल्लाह जे दर ते तौबह ताइब थियो हा जेका ज़िंदगी गुज़री वई सा गुज़री वई अत्ताइबु मिन ज़म्ब कमल्ला ज़म्ब लहू नबी तो फरमाए जेको गुनाहनि खां तौबह ताइब थे उन जो मिसाल ईअं आ ॼण उन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे मुखे नौजवान हिन गोठ में घणा महफिल में नजर था अचन पिया नौजवानन जे लाइ मां हदीस तो पढ़ा मदीने वारे साईं फरमायो वो नौजवान जेको जवानी में तौबह ताइब थे अशाब ताइब हबीबुल्लाह वो नौजवान जेको तौबह ताइब थे जवानी में तौबह करे अल्लाह ताला उन नौजवान के पंहिंजो महबूब बनाए छड़ींदो आहे ओ नौजवानो ए नौजवानो जवानी गुजारी अथव पुट माण्हुनि जा त महबूब थिया आयो मुझे अल्लाह जा त महबूब थी ॾिसो मुझे दिलबर नबी जा त महबूब थी ॾिसो अल्लाह जा महबूब थींदो मदीने वारे जा महबूब थींदो केड़ा केड़ा थींदा हथ त मथे खणो मां ॾिसां अॼु वाइदो कयो त वरी गुनाहनि जे वेझो कोन वेंदासीं चओ इंशाअल्लाह गुनाहनि जे वेझो कोन वेंदासीं अल्लाह असल समझ जी तौफीक अता फरमाए सिगरेट न पियो नशो न वापरायो बीड़ी पान गुटको यो न खाओ हाने मां ये महफिल में वेठो आ सामो एकड़े के ॾिठम तो वो महफिल में सिगरेट वेठो पियो पिए कुरान जी मजलिस जी हले पई ता और सिगरेट दा पियो पिया मुझे मुर्शिद जो शेर आए ओ जो कोई सिगरेट पियन का वेठा या जंजी आदत आ दिलबर साईं तवा जे लायो शेर चयो आ त सिगरेट पियण वारा बेजो छातो बिगाड़ी सिगरेट पियण वारा बेजो छातो बिगाड़ी पेशाब पंहिंजा साड़ी या रसीनो बि पंहिंजो साड़ी ओ सिगरेट पियण वारा बेजो छातो बिगाड़ी पेशाब पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी चेहरो चंद्र जेड़ो बारी बनायो तुझो दूहे अंदर चो उनखे कारो करे तो साड़ी पेशाब पंहिंजा साड़ी या रसीनो बि पंहिंजो साड़ी हे जो सिगरेट पियो था या गुटको खाओ था इन में निकोटीन हुंदो आ जंहिंखे ज़हर सॾबो आ ज़हर वात जो कैंसर थींदो आ लंग्स जो कैंसर थींदो आ फिफड़न जो ऐं गुर्दन जो कैंसर इन गुटके पान ऐं सिगरेट मां थींदो आ हथ सां यो ज़हर वात में विझी माण्हू खाइन था कई माण्हू आया आहिनि मुंहिंजे मुर्शिदन करीमन वटि दरगाह ते दम कयो साईं छा आहे वात जो कैंसर थी वियो आहे छा कंदो हुयो गुटको खाईंदो हुयो हथ सां खुदकुशी तो करी हथ सां पाण के मारींदो
गुटको न खाओ, वात पांजे के गंदो न कयो या गंदगी वात में वजी ऐं इन गंदे वात सां वरी मदीने वारे साईं जो नालो वठी तोखे ठहे थो। ॻाल्हायो सभई इन मर्ज़ में मुब्तला आहियो तॾहिं केरु कोंदो ॻाल्हाए। अल्लाह अशल महफूज फरमाईंदो। भला जे इन बुरी आदत खां निजात नथी मिले कहिड़ो बि नशो, हुक्को, नास, नसवार, शराब, सिगरेट, चरस, भंग, जंहिंजो बि मवाली आहीं, मुंहिंजे मुर्शिदनि वटि अच, इलाचूं खणी अच, फोटा पढ़ी ॾींदई, इंशाअल्लाह फोटा खाईंदे या बुरी आदत छॾे वेंदे। अमल वारा थींदो इंशाअल्लाह, अमल कबो इंशाअल्लाह। मुंहिंजूं ॻाल्हियूं कुझु कड़ियूं आहिनि पर हक़ जी ॻाल्हि आहे। सिंधी में चवंदा आहिनि हक़ चवंदे कंगो ॾींदे वार खुसे त भली पियो खुसे, हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे। यार रुसन त भली पिया रुसन। मूंखे जिन दावत ॾिनी आहे इहे मूंसां मोहबत रखंदा अल्हम्दुलिल्लाह। समझो था हले, कोन था समझो? सुभान अल्लाह। अमल कबो इंशाअल्लाह। छा पियो चए? सुभान अल्लाह। यो हाणे गलो मुंहिंजो साथ नथो ॾे, किथां मां पढ़ंदुसि यार। मैनू को जीवे न छॾवे, तुसां भलियां दे हथ लजवे, तुसां भलियां दे हथ लजवे। बस मुंहिंजी तकरीर ख़त्म थी वई। मैनू को जीवे न छॾवे, सानू को जीवे न छॾवे, तुसां भलियां दे हथ लजवे, तुसां भलियां दे हथ लजवे। साकू तेरी जात ते माणे, तेरा मुख जीवे कुराने, तेरा मुख जीवे कुराने। चलो सुभान अल्लाह। साकू तेरी जात ते माणे, तेरा मुख जीवे कुराने, तेरा मुख जीवे कुराने। साकू को जीवे न छॾवे, तुसां भलियां दे हथ लजवे, तुसां भलियां दे हथ लजवे। अल्लाह ताला शाल मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह तव्हां खे बार बार मदीनो ॾेखारींदो जो रात जे हेतिरे वक़्त ताईं तव्हां वेही सिक ई मोहब्बत सां मदीने वारे साईं जो शान ॿुधो आहे। तव्हां कोन थकायो, मां थकिजी पियो आहियां। अल्लाह कंदो सदाई शाद आबाद हुंदो। अल्लाह कंदो हे मजलिसूं सदाई जैसी जेरा आहियूं, असां मरी वञूं, असां वञी कब्रुनि में पऊं। अल्लाह कंदो हिन पिड़ ते इहा मजलिस महबूब जे मिलाद जी जारी ऐं सारी रहे। मां पंहिंजे दावतुनि खे बि अर्ज़ रखां थो, जेके साईं मुंहिंजा सादात बिरादरी वारा आहिनि, जत बिरादरी वारा आहिनि, तव्हां मुबारकबाद जा हक़दार आहियो। तव्हां बि शौक़ु रखो महबूब जे मिलाद करण जो, पंहिंजे बच्चनि में बि शौक़ु विझी वञो, अहल औलाद में बि इहो ज़ौक़ विझी वञो। असां वञी कब्रुनि में पऊं, मां मरी वञा, मिठल न हुजे या ॿियो को दावती न हुजे, असीं कब्रुनि में पऊं, पर हे पिड़ महबूब जे मिलाद जे लाइ जेको शुरू कयो आहे, अल्लाह कंदो हिते महबूब जो मिलाद थींदो रहंदो। सही आहे इंशाअल्लाह। अल्लाह ताला शाल असां खे अमल जी तौफीक अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा अक्फिना बिहलालिका अन हरामिक वग्निना बिफضलिका अम्मन सिवाक। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिनल हम्मि वल हुज़्न वल बुख़्लि वल जुब्न व दलइद दईन व कहरिर रिजाल। अल्लाहुम्मा रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, ख़ताऊं दरगुज़र फरमा, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा, इश्क़ ऐं उल्फत नसीब फरमा। हे मुंहिंजा मौला,
तू असांजो थी असांखे पंहिंजो बना हिन मीलाद जी मजलिस खे लजपाल नबी जी बारगाह अक़दस में शर्फ़ क़बूलियत अता फरमा हिन महफ़िल सजाइण वारनि खे शाद ऐं आबाद फरमा मौला तू रब ॾिसण वारो आहीं जेको महबूब जे नाले ते ख़र्च कयो वियो जेको दिलबर नबी जे नाले ते नंगर कयो वियो जेको मीलाद कयो वियो मौला उन चांवर जे हर दाणे खां तू अल्लाह वाक़िफ़ आहीं हिन सभिनी जलसे सजाइण वारनि खे मौला मदीने वारे साईं जो सच्चो आशिक बना बार बार तन के मदीने जी हाज़री नसीब फरमा असी जेकी इश्क उल्फत सा चाहत सा मोहब्बत सा महबूब मुस्तफ़ा करीम जे मिलाद बुधण जे ला जमो थियासी रात जे हिन बेगाह वक्त ताईं वेठा रहियासी मौला दिलियुनि जूं नियतूं तू रब ॼाणंदड़ आहीं असां सभिनी खे मदीने वारे साईं जो दीदार नसीब फरमा महबूबन करीमन जी बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमा मौला हिन दुआ ते जे आमीन चवन था तन सभिनी जे दिल जो मुरादूं पूरियूं फरमा ए मुझा करीम रब ए मुझा मौला असां सभिनी जे रिज़्क़नि में बरकतूं नाज़िल फरमा असां जे माल में खैर ऐं बरकत नाज़िल फरमा इज्जतुनि में इज़ाफ़ो फरमा दीन दुनिया जी नेमतुनि सां माला माल फरमा मौला मोहताजुनि खां महफूज़ फरमाए जा जानी माली मोहताजुनि खां बचाए जा तंगियुनि ऐं तंग दस्तियुनि खां बचाए जा कर्ज़नि खां बचाए जा मौला माण्हुनि जे आॾो हथ फैलाइण खां बचाए जा पंहिंजे वसी खज़ाननि मां कुशादगी अता फरमा वुसत वारो रिज़्क़ अता फरमा मौला पंहिंजी नेमतुनि जे ज़वाल खां बचाए जा ज़वाल नेमत खां महफूज़ फरमाए जा ए मुंहिंजा मौला जेके नेमतूं ॾिनियूं अथई उन्हनि जे मथां शुक्रगुज़ार बना उन्हनि नेमतुनि में इज़ाफ़ो फरमा मौला तूं असां सभिनी जे दिलुनि जा राज़ ॼाणी थो जेको घुरी सघियासीं सो बि अता फरमा जेको ज़बान नथी घुरी सघे मौला सो बि अता फरमा तोखे ख़बर आहे असांजे लाइ कहिड़ी ॻाल्हि में भलाई आहे मौला असांखे खैर ऐं बरकत अता फरमा जेको घुरियोसीं सो बि अता फरमा जेको न घुरी सघियासीं सो बि अता फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही हबीबिना मुहम्मद व आलिही व सहबी अजमईन आमीन बिरहमतिक या